नाज़रीन नवाखे आम ख़बर न्यूज़ त नेपरा बिजली ₹2 32 पैसा फी यूनिट सस्ती करण जी मंजूरी ॾेई छॾी आहे। बिल्कुल नासिर नवाखे ॿुधाई पिया डिस्कोर्स 3 दिसंबर जे माहवार फ्यूल चार्जिस एडजस्टमेंट बाबति नेपरा हेडक्वार्टर में ॿुधणी थी आहे। CPPA FCA जे मद में ₹2.20 ताईं फी यूनिट घटिताई जी दरख़्वास्त कई वई, जॾहिं त डेटा जी शुरूआती जांच पड़ताल मुताबिक़ ₹2.32 पैसा फी यूनिट घटिताई थिए थी। बिल्कुल नाज़रीन नवाखे ॿुधायूं त डिसंबर जो FCA नवंबर जी भेट में ₹2.50 पैसा फी यूनिट सार्फिन खां घटि चार्ज कयो वेंदो। अवांखे ॿुधायूं त नेपरा चयो त बिजली जी क़ीमतुनि में घटिताई सिर्फ़ 1 महीने लाइ लागू थींदी। ब्रेकिंग न्यूज़ अवांखे ॾियूं त नेपरा बिजली ₹2.32 पैसा फी यूनिट सस्ती करण जी मंजूरी ॾेई छॾी आहे। डिस्कोर्स 3 दिसंबर जी माहवार फ्यूल चार्जिस एडजस्टमेंट बाबति नेपरा हेडक्वार्टर में ॿुधणी थी आहे। अवांखे अपडेट कयूं पिया डेटा जी शुरूआती जांच पड़ताल मुताबिक़ ₹2.32 पैसा फी यूनिट घटिताई थिए थी। डिसंबर जो FCA नवंबर जी भेट में ₹2.50 पैसा फी यूनिट सार्फिन खां घटि चार्ज कयो वेंदो। बिजली जे क़ीमतुनि में घटिताई सिर्फ़ 1 महीने लाइ लागू थींदी। बिजली जे अघनि में घटिताई वारो फ़ैसिलो लाइफ लाइन ऐं के इलेक्ट्रिक जे सार्फिन ते लागू न थींदो।